बैठो तू सामो अचे वे न मुझे जे बुधणो थई तो मुझे सामो अचे वे हसीनन में हुस्न खयो कुलए कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंद्र गड कजन भली मैदान में अचन प्रिय के सब उवे पुजंदा किथे किथे हसीनन में हुस्न कयो कुलए कथे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंद्र गड कजन भली मैदान में अचन प्रिय के सब उवे पुजंदा किथे किथे हसीनन में हुस्न है दुनिया में को अहरो चेहरो आयो ही ना है खुदा पाक अहरो सुनो ठायो ही ना है असांजे महबूब जड़ो रब टे जो ठायो ही कोने पुछ त हजरत सैयदना हसन का पुछ हजरत हसन का जबे तो खुलत मुबर्रअम मिन कुल्ली ऐबिन कान्नका कद खुलितो मातशा ओ दुनिया वारो अल्लाह ताला पाजे करीम आका के एड़ो ठायो आ जो रब करीम जी जात एड़ो महबूब दुनिया ते ठायो ही कोन थी इए ठायो थी जी मदीने जे साईं पाण चयो होजे मदीने वाले साईं जो हुस्न सुभान अल्लाह हजरत यूसुफ अलैहि सलाम मिस्र जो औरत बीबी जुलेखा मिस्र जी औरतुन के घुरायो मिस्र जी औरतुन जे ओ जुलेखा तू चरिया पागला जो हिकड़े गुलाम जे मथा तू आशिक थी पईया गुलाम जे मथा तू मस्त थी पईया हजरत बीबी जुलेखा फरमाए तवा मुजो यूसुफ दिठो ही कोने मुजो यूसुफ दिसो त तवा के खबर मैदान में घुराई मिस्र की औरतों आई हजरत बीबी जुलेखा हर एक औरत के मिस्र की औरतों के हाथ में छुरी भी ॾिनी चार ॾिनो छुरी भी सूफ में हिकड़े हथ में सूफ हिकड़े हथ में छुरी बीबी साहबा फरमायो जे वक्त में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के मां ज़ाहिर कया हजरत यूसुफ के जमाल के ज़ाहिर कया हजरत यूसुफ के बाहर कना तवा सूफ कट जो यूसुफ जे निहार जो यूसुफ जे हुस्न जमाल जे निहार जो अदा काजी आयात तो लिखे हेडो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न और हिकड़े हथ में सूफ हिकड़े हथ में मुजा सुना छुरिया ये सूफ कटी दी वकतान ऐदियहुन वकुलना हाश लिल्लाहि मा हाजा बशरा इन हाजा इल्ला मलकुल करीम खुदा जो कुरान दो फरमाए बीबी साहबा तो चवी थी है हुस्ना ए त अल्लाह जो नूरानी मलाइका अरे हाथ जो आंगरू कंडे वही रहियो दर्द जी खबर कान पईया ईजा जी खबर कान पईया के तकलीफ जर थिया ए यूसुफ जो हुस्ना मदीने जो साईं त यूसुफ जो भी नबिया तने त अल्लाह जो बानो चवे तो हसीनन में हुस्न कयो कुलए कथे झलक महबूब जी आहे मथे मथे आए दुनिया में को अहरो चेहरो पाक अहरो सुनो ठायो ही नाहे न ठाही दो खुदा न चाही दो खुदा मिथल आयो असाजे या भुखे भुखे हसीनन में हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे सुभान अल्लाह हजरत सैयदना अब्दुल मुत्तलिब फरमाए तो जे रात मुझे महबूब जी आमद थी त मां काबतुल्लाह शरीफ में हुयसि
काबो ईमान वारन जो आ, अली दिलन जो काबो आ। काबो ईमान वारन जो आ, अली दिलन जो काबो आ। सरकार की विलादत किथे थी आ? मौला कायनात जी काबे जे अंदर थी आ। काबे में विलादत थी आ मुझे मुश्किल कुशा जी। सुभान अल्लाह। वो मदीने जे साईं जा दीवानो हज़रत सैयदना अब्दुल मुतलिब तो चवे त मां ॾिठो त अब्दुल्ला साईं जे घर ॾे काबतुल्लाह शरीफ हीअं झुकियो पियो। सुभान अल्लाह। ऐं काबो झूमे पियो। काबो हुजूर जे आमद में झूमे पियो, ख़ुशियूं पियो करे। मथा आसमान का अल्लाह रब्बुल आलमीन तारीख़ बगदादी वारे भी लिखियो आ। अल्लामा जलालुद्दीन सयूती अल खसाइस कुबरा में भी लिखियो आ। अल्लामा अब्दुर रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैह नुज़हतुल मजालिस में भी लिखियो आ त अल्लाह रब्बुल आलमीन जरे महबूब जी विलादत फरमाई। जिब्रील के खुदा फरमायो जिब्रील आसमान ते लही वञो हेठे झंडा खणी ऐं महबूब जे इस्तक़बाल में खुशी में लगा। पर पेरो पेरो झंडो सैयदा आमिना सलामुल्लाह अलैहा जे घर जे छत जे मथा लगा। ॿियो दूर सीना जबल ते टियों बैतुल मुक़द्दस जे मथा वञी लगा। खुदा ताला पेरी पेरी महबूब जी खुशी इहा कई आ। अरे जे रब करे त पोइ असां भी कयूं। असां तो उन जा गुलाम आहियूं, उम्मती आहियूं। क़यामत जे ॾाढे छा चवंदासीं? काइनात जे रसूल जे अॻियां बीहंदासीं न हली पोइ महबूब खे छा चवंदासीं? अदा हे टाइम थई, वक़्त थई मुंहिंजा सुहिणा अल्लाह जे महबूब खे मन हुजूर जे हुजूर काइनात के मन जेको काइनात जो रसूल आ। कलमो तो सब को पढ़े तो वाणिया भी पढ़ंदा आहिनि, हिंदू भी पढ़ंदा आहिनि, मजूसी भी पढ़ंदा आहिनि, यहूदी भी पढ़ंदा आहिनि, पर दिल वारो कलमो मुंहिंजे आका जे मथां पढ़। दुरूद शरीफ मुंहिंजे साईं जे मथां सल सुभान अल्लाह। रवायत कही हजरत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा हैदर करार असा जो मौला अहा जो मौला सभिल जो मौला अली अलिया न दिल ठरी। सुभान अल्लाह। इते इमरान अचे हा ना।